मुफ़्ती साहब ही इरशाद फरमाईंदा त क़ुर्बानी कंहिं ते वाजिबु आहे ऐं केतिरी मालियत हुजे उन शख़्स वटि त उन ते क़ुर्बानी वाजिबु थी वेंदी। सभिनि खां पहिरियों त मां हदीस शरीफ़ बयानु कंदुसि। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जंहिं शख़्स खे क़ुर्बानी करण जी ताक़त हुजे ऐं उन बावजूदु उहो क़ुर्बानी न करे त अहिड़ो शख़्स असांजी ईदगाह वटि न अचे। त इहा वईद ॿुधाए थी जो इन जो मतिलबु क़ुर्बानी को आम अमल नाहे। क़ुर्बानी हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंखे छॾण ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स जे बारे में चयो त उहो शख़्स ईदगाह जे वेझो न वञे। इन मां ख़बर पई। ऐं यादि रखो, वईद हमेशह उन अमल ते ईंदी आहे जेको अमल शरीयत में करणु लाज़िम हुजे। जेको अमल शरीयत में लाज़िम नाहे उन ते वईद बि न ईंदी। सो हाणे क़ुर्बानी कंहिं ते लाज़िम आहे इन हवाले सां ॿुधूं था। क़ुर्बानी हर बालिग़ मुक़ीम ऐं साहिब निसाब हुजे, तोणे मर्द हुजे तोणे औरत हुजे। आम तौरु असांजे माण्हुनि में जेके आहिनि ग़लति फ़हमी हूंदी आहे त औरतुनि ते क़ुर्बानी न आहे। ईअं न आहे। औरत बि अगरि बालिग़ आहे ऐं मुक़ीम आहे त उन ते बि क़ुर्बानी वाजिबु आहे। हाणे साहिब निसाब जी अगरि तफ़सील तव्हां सम्झो त पोइ तव्हां सम्झी ईंदव त क़ुर्बानी कंहिं ते वाजिबु आहे। साहिब निसाब जे हवाले सां मसइलो इहो आहे जो साहिब निसाब उन शख़्स खे चवंदा आहिनि जंहिं वटि 52.5 तोला चांदी हुजे या उन चांदी जी मालियत यानी रक़म जेकी उन जी मार्केट वैल्यू आहे उन जे बराबरि उन वटि को वापार वारो सामान हुजे, का रोक रक़म हुजेसि ऐं पिणु हाजत असलिया कयूं पंहिंजी ज़रूरतनि खां वधीक अगरि सामान हूंदसि जंहिंजी मालियत 52.5 तोला चांदी जी बीहे थी, अहिड़े शख़्स ते क़ुर्बानी वाजिबु आहे। सो असां ॾिसंदा आहियूं असांजा घणा माण्हू, असां अगरि पंहिंजे घर में गौर कयूं था, असांजे घर जे अंदरि कई सामान या कई शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजी हाजत में शुमार न आहिनि थींदियूं। हाजत में शुमार मतिलबु इहो आहे त असांजे खाइण पीअण जी शइ थी वई, जंहिंजी असांखे ज़िंदगी जे अंदरि ज़रूरत हूंदी आहे, रहण लाइ जाइ थी वई, घर थी वियो, इहे शयूं हाजत जे अंदरि ईंदियूं आहिनि। जेके शयूं हाजत खां वधीक हूंदियूं, असांजी ज़रूरत खां वधीक हूंदियूं, उहे बि कुल मालियत जे अंदरि शुमार थींदियूं। अगरि उन्हनि जी मालियत 52.5 तोला चांदी जे बराबरि थींदी, अहिड़े शख़्स ते क़ुर्बानी वाजिबु आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।